नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ईंदानो पाकिस्तान तहरीक इंसाफ जिला घोटकी के सदर मीर इफ्तिकार अहमद खान लुंड पारा घोटकी के शिवला मंदिर में अकिलती बिरादरी के मुस्तहक ऐं गरीब माण्हुनि में इमदादी चेक विराया विया। उन मौके ते तकरीब में खिताब कंदे मीर इफ्तिकार खान लुंड चयो त वफ़ाक़ी हुकूमत गरीब ऐं मुस्तहक माण्हुनि जी माली मदद करण लाइ कदम खणी रही है। हिन चयो त अॼु अकिलती बिरादरी में मज़हबी मामलनि वारे वज़ीर ऐं वफ़ाक़ी हुकूमत पारां ॾिनल पैसा 86 मुस्तहक माण्हुनि में 2500 रुपयनि जे हिसाब सां 2,15,000 विराया विया आहिनि। हिन चयो त वफ़ाक़ी हुकूमत अकिलती बिरादरी जे मसइलनि ते ख़ासि तवजह ॾेई रही आहे, जॾहिं त जल्द घोटकी जे गरीब ऐं मुस्तहक औरतुनि में सिलाई मशीनूं विरायूं वेंदियूं। हिन चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां PSAकी जे 43 ॻोठनि खे गैस जी सहूलियत फराहम कई वेंदी ऐं जल्द कादिरपुर, आदिलपुर ऐं घोटकी शहर में नवां ट्रांसफार्मर्स पिणु लॻाया वेंदा। हिन चयो त असां हमेशा घोटकी वासियुनि जी ख़िदमत कई आहे ऐं अॻिते बि इहो सिलसिलो रहंदो। मुनक़िद थियल तक़रीब में सैयद इखलाक शाह, आगा अरशद पठान, रईस अला वसायो घोटो, एडवोकेट लक्ष्मण दास, सदाम चंद, जीवत राम आर मंगलानी, मोहम्मद हसन चाचड़, खावंद बख्श खान कोलाची, गुलाम अब्बास खोसो, आगा अमजद पठान समेत शहरिन जे वॾे अंग में शिरकत कई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।